नमस्कार दोस्तों, कल असां MA प्रीवियस पेपर फर्स्ट में पुराणी कविता 1948 खां अॻु जी में सुर सामुंडी शाह साहब जी लिखियल कविता पढ़ी रहिया हुआसीं। अॼु अॻिते उल्लो रण न ॾे वर विधाई वंज खे, रहो अॼोकी रात्रि लालन मूं लाइ, वञ फोराए एॾे सफ़र सूपड़ी, वणजाणी ॿेड़ीअ खे हलण ई न ॾे, उल्लो रण न ॾे, ॿेड़ीअ खे हलण ई न ॾे, वर विधाई वंज खे खणी भाकुड़ पाताईं, भाकुड़ में जलियाईं। वंज सां मतिलबु आहे जेको चपू ॿेड़ीअ थींदो आहे उन लाइ लिखियो वियो आहे। त वंज खे खणी भाकुड़ में जलियाईं, रहो अॼोकी रात्रि, ऐं ईअं पई चवे पंहिंजे ढोलण खे, पंहिंजे प्रीतम खे त अॼोकी राति रही पओ, मूं लाइ मुंहिंजा सूपणी, मुंहिंजा प्रीतम, लालण मूं लाइ मुंहिंजा सूपणी, मूं लाइ अॼोकी राति रही पओ, वण फोराए एॾे सफ़र सूपड़ी, एॾे सफ़र ते मूंखे विछोड़े में विझी, वण फोराए मतिलबु मूंखे विछोड़े में विझी तूं सफ़र ते न वञ, एॾे सफ़र ते न वञ। अॻियां शाइर लिखे थो, जेकुस नीबड़ नीह संदोम, जीअं मूं बीठे हुन थेलियो, सायो सामुंडियुनि से अगही ताम कयोम, विझण मंझि हुओम पाण वरा के रस से। केॾियूं न सुठियूं पंक्तियूं शाह साहब लिखियूं आहिनि त वणजाणियुनि जो दर्दु हिन में कीअं शाइरीअ में लिखियो अथई त कीअं जेकुस नीबड़ नीह संदोम, शायदि मुंहिंजो नीह कचो हो। वणजाणी पंहिंजो पाण सां चवे थी, शायदि मुंहिंजो नीह कचो हो, जीअं मूं बीठे हुन थेलियो, जीअं मां उते बीठसि ॿेड़ीअ पासे त वणजारो जेको आहे उहो ॿेड़ीअ खे धिके उनखे हाकारींदे हलियो वियो। सायो सामुंडियुनि से अगही ताम कयो, त सामुंडियुनि सां गॾु वञण लाइ अॻेई मां कोशिशि कोन कई हुई, कोन कयमि। अॻियां लिखे थी, विझण मंझि हुअमि पाण वरा के रस में, अगरि मूंखे वञिणो हुजे हा, अगरि मूंखे उन्हनि सां गॾु वञिणो हुजे हा त मां पंहिंजो पाण खे रसीअ में वकोड़े करे उन में ॿेड़ीअ में पइजी रहा हा। अॻियां लिखे थी त ॿेड़ीअ जे भुणनि नीह न कजे तन से, उभियूं डंभ ॾियनि जू सिरहूं ॾेई सिर थिया। शाइर लिखे थो, ॿेड़ीअ जे बुणनि, जे ॿेड़ीअ जे गारनि ऐं घुमनि, अर्थात जेके वणजारा ॿेड़ीअ में घुमनि था ऐं पंहिंजो अधिकतर वक़्तु ॿेड़ीअ में ई था गुज़ारनि, नीह न कजे तिल सां, उन्हनि सां नेह न अड़ाइजे, उन्हनि सां नीह न कजे, उन्हनि सां रिश्ता न जोड़णु खपनि। उभियूं डंभ ॾियनि, जॾहिं हू वणजारा सिरूं उपटे मतिलबु पंहिंजूं ॿेड़ियूं समुंड में हलाए, समुंड में वञनि था, जू सिरूं ॾेई सीर थिया, तॾहिं किनारे ते बीठल संदसि ज़ालूं, स्त्रियूं डंभ थियूं सहनि, विछोड़े जा ॾुख थियूं ॾिसनि। हीअरो ॿेड़ीअ जा रुतर पए ॾींहं थिया, पुछियो तां न पिड़िया कर लाहूं थी कॾहिं। शाइर चए थो, हीअरो ॿेड़ीअ जा, ख़राब तर ते पियल ॿेड़ीअ जियां दुतर पए ॾींहं थिया, मुंहिंजे दिलि खे बेहाल थिए घणा ॾींहं थिया। पुछियो तां न पिड़िया, त बि पिड़ीअ इहो न पुछियो त करला हो थी कॾहिं, उन सार न लथी, मूंखां कॾहिं बि न पुछियो
त तूं कीअं ॾींहं गुज़ारिया, कीअं समय कटियो। सर निसरिया पांद उतर लॻा आऊं प्रिय, मूं तो कारण कांद सहसे सुखाऊं कयूं। अॻियां वणजाणियूं चवनि थियूं, सर निसरिया पांद, सरोवर ते सावा सला उभरिया आहिनि। उतर लॻा आओ प्रिय, उतर जो वाव लॻो आहे, हाणे अच मुंहिंजा प्रिय, मुंहिंजा ढोलण। मूं तो कारण कांत सहसे सुखाऊं कयूं, मूं तुंहिंजे करे, मूं तो कारण मां तुंहिंजे करे कांद सहसे सुखाऊं कयूं। हे मुंहिंजा प्रिय, हे मुंहिंजा सिपरी, हे मुंहिंजा ढोलण, तो कारण मूं अनेक बासूं बासियूं आहिनि, हाणे त मोटी अचे। जेकर अचे हाण त करियां रूह रूचदियूं, आयल ढोलीअ साण हूंद ॻर लॻी ॻाल्हियूं करियां। केॾो न सुहिणो लिखियो आहे शाह साहिबु, ऐं केॾो न हुनजो मर्म ॾेखारियो अथई, जज़्बात ॾेखारिया अथई। त जेकर अचे हाण, अगरि तूं हींअर मोटी अची त करियां रूह रूचदियूं, त मां तोसां रूह रिझाईंदड़ रिहायूं कया, ॻाल्हियूं करियां। आयल ढोलीअ साण, मां पंहिंजे आयल प्रीतम सां, पंहिंजे ढोलण सां हूंद ॻड़ लॻी ॻाल्हियूं करियां। मां उन सां गले लॻी, पंहिंजे प्रीअ सां, पंहिंजे महबूब सां गले लॻी ॻाल्हियूं करियां। केॾो न सुठी शाइरी आहे। ऐं कीअं न शाह साहिबु पंहिंजी हिन शाइरीअ में जेको वणजाणियूं आहिनि, जेके सामूंडियुनि सां गॾु पढ़जनि थियूं, उन्हनि सां गॾु मींहं लॻाइनि थियूं, उन्हनि जो